मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 9 सबक 8 बुखार जण जी गर्मी हीट ऑफ वेपराइजेशन। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बुखार जण जी गर्मी यानी हीट ऑफ वेपराइजेशन। तो प्यारा बारो हींअर असीं पंहिंजो टॉपिक की तरफ़ हलूं था जेको आहे हीट ऑफ वेपराइजेशन यानी बुखार जण जी गर्मी। सो हिन टॉपिक के पढ़ण खां पहिरीं असीं हिकु ॿ मिसाल सम्झूं था ऐं उन खां पोइ असां वापसि पंहिंजे टॉपिक की तरफ़ अचूं था। तो प्यारा ॿारो आमतौर ते छा थींदो आहे त जॾहिं असां घरनि में चांहि पचाईंदा आहियूं या जेका त होटल ते कंहिं मज़दूर खे चांहि पचाईंदे ॾिसंदा आहियूं त पोइ जेसि ताईं उहा चांहि टहिकंदी नाहे या उनखे 2 या 3 दफ़ा टहिको न ईंदो आहे तेसि ताईं उहा चांहि तयारु न सम्झी वेंदी आहे। ठीकु आहे, यानी इन जो मतिलबु छा आहे त चांहि जेको आहे त टहिकजे उन मां बिल्कुलु जेको आहे त उहा उॿरी वञे, उहा चांहि उॿरे 2-3 दफ़ा तॾहिं असां चवंदासीं जेको आहे त चांहि जेका आहे हाणे तयारु थी वई आहे। या उन खां बाद में प्यारा ॿारो जॾहिं असां जेको आहे त आना वठी ईंदा आहियूं कंहिं दुकान तां ऐं उनखे जॾहिं असां बॉइल कंदा आहियूं त छा कंदा आहियूं त पाणी जेको आहे त टहिकंदो आहे ऐं उन टहिकंदड़ पाणीअ में जेको आहे असीं आना विझी छॾींदा आहियूं जेके असांजा बॉइल थींदा आहिनि। ठीकु आहे, तो बेसिकली हिते जेकॾहिं ॿिन्ही सूरतुनि में ॾिठो वञे त असां वटि हिकिड़ी शइ कॉमन आहे, उहा इहा आहे त जेसि ताईं असांजा ही ॿई लिक्विड जेको आहे टहिकनि नथा यानी बॉइल नथा थियनि तेसि ताईं असांजो उहो मटीरियल यानी असांजी जेका उहा घुर्ज आहे उहा पूरी नथी थिए। चांहि बि जेसि ताईं असांजी 2-3 दफ़ा जेको आहे त टहिकंदी नाहे या जेको आहे त बॉइल न थींदी आहे तेसि ताईं असां उनखे जेको आहे त चवंदा आहियूं त हू कची आहे यानी पकल चांहि न आहे सही तरीक़े सां। उन खां पोइ जेके असांजा आना हूंदा आहिनि आननि खे बि बॉइल करण वक़्तु मतिलबु जेको आहे त उन्हनि खे बि टहिकायो वेंदो आहे, उनखे बि बॉइल कयो वेंदो आहे त यानी उहे बि जेसि ताईं असांजो पाणी जेको आहे उहो बॉइल न थींदो आहे तेसि ताईं जेको आहे असांजा जेके आना आहिनि उहे बि बॉइल न थींदा आहिनि। ठीकु आहे, हिते छा थो थिए बेसिकली हिते जेका आहे त उहो असांजो जेको पाणी आहे उहो छा थो थिए कन्वर्ट थी थो वञे कंहिं में बाफ़ में। ठीकु आहे, यानी कंहिं बुखार में। बुखार मतिलबु बीमारी न, बुखार मतिलबु वेपर्स। ठीकु आहे, स्टीम गैस। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां हिन पंहिंजे टॉपिक ते अचूं त टॉपिक में जेको असांजो ही लफ़्ज़ आहे यानी वेपराइजेशन इहो निकितो आहे वेपर्स मां ऐं वेपर जी माना आहे बाफ़, बुखार, स्टीम, गैस। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां वेपर्स जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो हिन बाफ़ जी या हिन बुखार जण जी ॻाल्हि कयूं त बेसिकली ये बुखार जण या जेका बाफ़ आहे इहा किथां निकिरंदी आहे, इहा सॉलिड मां न निकिरंदी आहे, इहा निकिरंदी आहे बेसिकली लिक्विड जॾहिं गरम थी वेंदो आहे उन मां। ठीकु आहे, यानी हिते असां ईअं खणी चई सघूं था त जेका असांजी लिक्विड आहे उहा कंहिं में कन्वर्ट थी वञे स्टीम में यानी गैस में। ठीकु आहे, तॾहिं उन मां छा थींदा उहे वेपर्स निकिरंदा ऐं लिक्विड तॾहिं जेको आहे स्टीम में कन्वर्ट थींदो जॾहिं असां उनखे छा कंदासीं हीट ॾींदा आहियूं। ठीकु आहे, हीट मतिलबु एनर्जी ॾींदा आहियूं। ठीकु आहे, हाणे हिन टॉपिक में असां छा पढ़ंदासीं त हाणे अहिड़ो प्रोसेस जंहिंमें असां छा था कयूं एनर्जी ॾियूं था त जेको लिक्विड आहे उहो जेको आहे तब्दील थिए थो कंहिं में स्टीम में। ठीकु आहे, यानी गैस में। हिन खे असां सम्झूं था पर हिन खे सम्झण खां पहिरीं असीं हिकिड़ो टर्म ॿियो सम्झंदासीं, उहो इहो आहे त असां वटि जेका ही टर्म आहे यानी बॉइलिंग पॉइंट छा आहे। अगरि जेकॾहिं असां बॉइलिंग पॉइंट जे बारे में डिस्कस कयूं त बॉइलिंग पॉइंट जी जेका डेफिनेशन आहे उहा हिन तरीक़े सां आहे द टेम्परेचर एट विच लिक्विड चेंज इनटू गैसियस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट। हाणे प्यारा ॿारो बेसिकली हिन जी स्टेटमेंट में चवे थो त उहा टेम्परेचर जी हद जंहिंमें असांजो जेको लिक्विड आहे उहो चेंज थी वञे मुकमिल तौर ते कंहिं में गैस में। ठीकु आहे, गैस वारी हालत में उन पॉइंट खे असां चऊं था बॉइलिंग पॉइंट। ठीकु आहे, ऐं आमतौर ते तव्हांखे ख़बर बि हूंदी त असांजी जेका वाटर जी बॉइलिंग पॉइंट हूंदी आहे उहा हूंदी आहे 100। ठीकु आहे,
हाणे 100 जो मतिलबु छा आहे? मतिलबु इहो आहे त माना जॾहिं असां 0 खां 100 जेको आहे डिग्री ताईं जेसि ताईं असां वाटर खे हीट ॾींदासीं त उहा छा कंदो? उहा हीट, उहो वाटर जेको आहे उहा एब्ज़ॉर्ब कंदो वेंदो, टेम्परेचर छा आहे हुनजो इंक्रीज थींदो वञे। पर जॾहिं 100 सेंटीग्रेड ते पुॼंदो त पोइ छा थींदो? त उहो जेको वाटर आहे, उहो पाणी जेको आहे उहो मुकमिल कन्वर्ट थींदो कंहिं में, जेको आहे स्टीम में यानी गैस में। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जेको आहे त हीट ऑफ वेपराइज़ेशन जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त उन में बेसिकली चवे थो द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ सबस्टेंस फ्रॉम लिक्विड टू वेपर्स फॉर्म विदाउट changing its temperature is called heat of vaporization। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो बेसिकली हिन में चए थो उहा हीट असांखे रिक्वायर्ड हुजे जंहिंमें असांजो जेको सबस्टेंस आहे यानी जेको लिक्विड आहे उहो कन्वर्ट थी वञे कंहिंमें वेपर्स में, पर विदाउट चेंजिंग ऑफ टेम्परेचर। ठीकु आहे। हाणे मतिलबु इहो थियो त अहिड़ो असां टेम्परेचर एतिरी असां हीट ॾियूं जो असांजो जेको टेम्परेचर आहे उहो चेंज न थिए, बल्कि छा थिए? असांजी स्टेट जेका आहे सबस्टेंस जी उहा चेंज थिए। ठीकु आहे। बेसिकली इन असां हीट खे, जेका हीट असां ॾियूं था उनखे चऊं था हीट ऑफ वेपराइज़ेशन। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो बेसिकली हाणे जेकॾहिं असां हीट ऑफ वेपराइज़ेशन खे मां तव्हांखे सिंपल अल्फाज़नि में सम्झाइण जी कोशिशि कयां त बेसिकली ॾिसो प्यारा ॿारो छा थींदो आहे त जॾहिं असां चांहि तयारु कंदा आहियूं त हुन में छा कंदा आहियूं? चांहि तयारु करण खां पोइ असां हुनखे ढकु ॾींदा आहियूं। ठीकु आहे। हुनजे मथां ढकणु जॾहिं ॾींदा आहियूं त उन खां पोइ चांहि जेका त उॿरंदी आहे, उॿरण खां बाद में जॾहिं असां उन खां ढकु लाहींदासीं उन बर्तन जो, उन देगड़ीअ जो, या जंहिं बि असांजो उन पतीले वग़ैरह में जेका त चांहि तयारु थिए थी, त उनजो जॾहिं असां ढकु लाहींदासीं त छा थींदो आहे? त उन मां बाफ़ निकिरंदी आहे ऐं बाफ़ तमामु गरम हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे उहा बाफ़ किथां आई? बेसिकली जॾहिं असां उनखे हेठां हीट ॾियूं था त छा थो थिए त इहो जेको लिक्विड आहे, ठीकु आहे, इहो कन्वर्ट थी थो वञे कंहिं में? गैस वारे फॉर्म में। हाणे जॾहिं 100 सेंटीग्रेड ते असांजो टेम्परेचर पुॻो ऐं असांजो लिक्विड जेको आहे उहो कन्वर्ट थी थियणु स्टार्ट थी वियो गैस में, त उहो जेको नओं जेको गैस पैदा थियो, नई नई जेका असांजी स्टीम पैदा थी, जेका गैस में असांजो लिक्विड कन्वर्ट थियो, हाणे उहा जेका स्टीम हूंदी आहे बेसिकली उन जो टेम्परेचर ऐं हू जेको असांजो लिक्विड बॉइल थिए थो उन जो टेम्परेचर ॿिन्ही जो सेम आहे। ठीकु आहे। इहा जेका हीट आहे यानी जंहिंमें असांजो टेम्परेचर त सेम रहे थो, पर असांजी जेका स्टेट आहे मैटर जी उहा चेंज थी थिए, उन हीट खे असां चऊं था हीट ऑफ वेपराइज़ेशन। या प्यारा ॿारो ईअं खणी तव्हां सम्झो त जेको असांजो प्रेशर कुकर हूंदो आहे, प्रेशर कुकर में जॾहिं असां का शइ तयारु कंदा आहियूं त हू छा कंदो आहे? हू जेको आहे सीटी लॻाईंदो आहे। ठीकु आहे। जॾहिं उहा शइ तयारु थी वेंदी आहे, पोइ हाणे छा थींदो आहे? त उहा जेका सीटी लॻंदी आहे बेसिकली उहा छाजे करे हूंदी आहे? त उहा हुन मां बाफ़ निकिरंदी आहे, उहा स्टीम निकिरंदी आहे, उहा गैस निकिरंदी आहे। उहा जेका गैस निकिरंदी आहे उन गैस खे जेकॾहिं तव्हां फील कंदव, उन गैस जे अॻियां जेकॾहिं तव्हां हथु ॾींदव त उहो तव्हांजे हथ खे बिल्कुलु साड़ींदो। ठीकु आहे। एतिरो जेको आहे त उन में जेको आहे त उनजो एतिरो टेम्परेचर हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे उहो टेम्परेचर ऐं जेको असांजो प्रेशर कुकर में जेको सबस्टेंस पियो आहे लिक्विड जे फॉर्म में मिसाल, त उनजो टेम्परेचर तव्हां ॾिसंदव त ॿिन्ही जो साॻियो ई हूंदो। ठीकु आहे। यानी असां खणी कंसीडर कयूं था त मतिलबु ॿिन्ही जो जेको आहे त 100 सेंटीग्रेड आहे। ठीकु आहे। तो उहा जेका स्टीम आहे उनखे असां छा चवंदासीं? उहा जेका हीट असां ॾिनीसीं, ठीकु आहे, उन हीट खे छा चवंदासीं? हीट ऑफ वेपराइज़ेशन। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे बेसिकली इन शइ खे असां थोरो हिन थ्रू जेका सम्झण जी कोशिशि कयूं था, तो इन खां पहिरीं जेको असां टर्म पढ़ियोसीं उहो पढ़ियोसीं हीट ऑफ फ्यूजन। ठीकु आहे। तो हाणे बेसिकली हिन ग्राफ में असांखे ॿुधाए थो, ऐं हीउ जेको ग्राफ आहे प्यारा ॿारो इहो तव्हांजे बुक में पेज नंबर 202 ते जेको आहे त ठहियल आहे। ठीकु आहे। तव्हां हिनखे ॾिसी सघो था। हाणे चए थो असां वटि ही सॉलिड आहे, उन सॉलिड खे असां छा था कयूं? हीट जेका ॾियूं था, हीट सप्लाई कयूं था, पर उहा हीट जेका आहे उहा कॉन्स्टेंट आहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां उनखे हीट ॾिनीसीं त छा थियो? त उहो जेको असांजो सॉलिड आहे यानी जेकॾहिं असां बर्फ़ खणूं त उहा बर्फ़ छा में कन्वर्ट थी थिए? उहा कन्वर्ट थींदी वेंदी लिक्विड में। ठीकु आहे। पर उनजो जेको टेम्परेचर आहे उहो असांजो सेम आहे। जीअं त मां तव्हांखे प्रीवियस लेक्चर में सम्झाए आयुमि त उन ॿिन्ही जो जेको टेम्परेचर हूंदो, लिक्विड जेको असांजो तयारु थींदो यानी जेका बर्फ़ असांजी ॻरे थी उन मां जेको लिक्विड थिए थो यानी पाणी थिए थो बर्फ़,
उहा असां उहो जेको पाणी आहे ऐं उहा जेका असांजी बर्फ़ आहे उन ॿिन्ही जो जेको टेम्परेचर हूंदो उहो सेम हूंदो। ठीकु आहे। सो उन प्रोसेस खे असां छा पिया चऊं, उनखे चऊं पिया असां हीट ऑफ फ्यूजन। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे वारे हिन सेटअप में वरी असां छा था कयूं, उहो जेको असांजो लिक्विड थी वियो, हाणे उन लिक्विड खे वरी असां छा था कयूं, हीट था ॾियूं। ठीकु आहे। पर हीट जेका आहे उहा असां कांस्टेंट था ॾियूं। ठीकु आहे। उहा हिकिड़े मख़सूस अमाउंट में था ॾियूं। जॾहिं असां हुनखे लिक्विड खे मख़सूस अमाउंट में असां हीट ॾिनीसीं त छा थियो, उन लिक्विड उन हीट खे छा कयो, एब्ज़ॉर्ब कयो। हाणे उनजो जॾहिं उहो लिक्विड असांजी हीट खे एब्ज़ॉर्ब कंदो वेंदो त उनजो टेम्परेचर इंक्रीज़ थींदो। ठीकु आहे। हाणे टेम्परेचर असांजो एतिरो इंक्रीज़ थी वियो जो हाणे उहो लिक्विड जेको आहे उहो कन्वर्ट थी वियो, थियणु स्टार्ट थियो गैस जे फॉर्म में। ठीकु आहे, यानी स्टीम में। हाणे उहो जेको लिक्विड हाणे असांजो स्टीम जी फॉर्म में यानी गैस जी फॉर्म में कन्वर्ट थिए थो। हाणे उहो लिक्विड ऐं उहा जेका नई नई असांजी गैस ठही, नई नई जेका असांजी स्टीम ठही, उन ॿिन्ही जो जेको टेम्परेचर आहे उहो असांजो छा हूंदो, सेम हूंदो। इहा जेका हीट असां ॾिनीसीं उनखे बेसिकली चऊं था हीट ऑफ वेपराइज़ेशन। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हाणे जेकॾहिं असां हीट ऑफ वेपराइज़ेशन जे फार्मूले जे तरफ़ हलूं, बेसिकली हूअं त असांजे बुक में न आहे लिखियल, पर मां तव्हांखे थोरो एडिशनली इहा शइ सम्झाए छॾियां त हीट ऑफ वेपराइज़ेशन खे असां HV सां छो था कयूं ऐं उन खां पोइ जेका हीट आहे उनखे असां था छो कयूं वरी चेंज इन क्यू सां। ठीकु आहे। हाणे प्यारा ॿारो बेसिकली जेकॾहिं असां HV जी ॻाल्हि कयूं त HV छा आहे, HV असांजी आहे हीट ऑफ वेपराइज़ेशन, उहा पर यूनिट जेको आहे मास जे लाइ। ठीकु आहे। यानी 1 kg जेकॾहिं असांजो मास आहे त उन जे लाइ, जेकॾहिं असांजो 2 kg मास आहे त उन जे लाइ वरी उन हिसाब सां हूंदी। ऐं ही जेका असां वटि चेंज इन क्यू आहे, इहा जेका हीट आहे इहा आहे असांजी वरी पूरे होल सिस्टम जे लाइ, पूरे सिस्टम जे लाइ। ठीकु आहे। ऐं हीअ आहे असांजो वरी मास। ठीकु आहे। त हाणे इन जो जेको फार्मूलो ठही वियो उहो ठही वियो असांजो HV इज इक्वल टू चेंज इन क्यू डिवाइड बाय m। उन खां पोइ हाणे जेकॾहिं हिन जे असां यूनिट जी ॻाल्हि कयूं त यूनिट असां कीअं हिन जो जेको आहे ड्राइव कंदासीं, उन जे लाइ जेको आहे हीट जो जेको यूनिट आहे उहो आहे जोल, ऐं उन खां बाद में मास जो जेको यूनिट आहे उहो आहे केजी, यानी जोल अपॉन केजी या जोल इंटू केजी इनवर्स बि असां हिनखे लिखी सघूं था। ठीकु आहे। तो उन खां बाद में जेकॾहिं असां वाटर जी हीट ऑफ वेपराइज़ेशन ॾिसूं प्यारा ॿारो त उहा आहे असांजी वरी 2.26 इंटू 10⁶ जोल इंटू केजी इनवर्स। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां तो जेकॾहिं असां जनरल लाइफ जे बेसिस ते कुझु एग्ज़ाम्पल खणूं त असांजी हीट ऑफ वेपराइज़ेशन बेसिकली किथे यूज़ थिए थी। ठीकु आहे। त इन जे लाइ मां तव्हांखे अॻम ॿ जेको आहे त एनर्जीअ जा सोर्सिस जेको आहे पढ़ाया आयो हुउमि। उन में जेको हिकिड़ो हुयो न्यूक्लियर पावर प्लांट ऐं ॿियो हुयो जेको असांजो जियोथर्मल पावर प्लांट। हाणे न्यूक्लियर पावर प्लांट जेको आहे प्यारा ॿारो, उन में बि असांजी जेको आहे त हीट ऑफ वेपराइज़ेशन वारो सेटअप इम्प्लीमेंट थिए थो। ठीकु आहे। उन खां पोइ जियोथर्मल पावर प्लांट में बि असां जेको आहे त हीट ऑफ वेपराइज़ेशन यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे न्यूक्लियर पावर प्लांट में कहिड़े नमूने सां उन में ईअं हूंदो आहे त जॾहिं असांजो जेको आहे चेन रिएक्शन थींदो आहे त उन में जॾहिं चेन रिएक्शन जे दौरान जेका हीट निकिरंदी आहे त उहा छा कंदी आहे, उहा पाणीअ खे एवापरेट कंदी आहे, पाणीअ खे स्टीम में कन्वर्ट कंदी आहे, ऐं उहा स्टीम वरी असां खणी वेंदा आहियूं काॾे, टरबाइन, ऐं टरबाइन खे उहा वरी स्टीम असांजी रन कराईंदी आहे। उन खां पोइ जियोथर्मल पावर प्लांट में वरी छा थींदो आहे त जेका असांजी ज़मीन मां हेठूं जेका हीट निकिरे थी, ठीकु आहे, यानी मिगमा जेका असांजे पाणीअ खे गरम करे थी, त पाणी जेको आहे छा थींदो आहे, उहो वरी स्टीम जे फॉर्म में ॿाहिरि निकिरंदो आहे। ठीकु आहे। हाणे उन स्टीम खे वरी असां खणी वेंदा आहियूं टरबाइन ॾे, उहा स्टीम जेका आहे वरी उहा टरबाइन खे जेको आहे फेराईंदी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ वरी उन स्टीम खे थधो कंदा आहियूं, स्टीम वरी साॻियो कन्वर्ट थी वेंदी आहे वाटर में। उहा जेका असांजी स्टीम जेका वाटर में कन्वर्ट थी वई, पोइ उनखे छा था कयूं, उनखे वरी असां साॻियो वरी रिटर्न कंदा आहियूं हेठि ज़मीन में। ठीकु आहे। तो इहो वरी असांजो हिकिड़ो प्रोसेस जेको आहे त हलंदो रहंदो आहे। ठीकु आहे। तो इहो हुया वरी कुझु असांजा जेका आहे त जनरल एग्ज़ाम्पल जंहिंमें असां वरी जेको आहे त हीट ऑफ वेपराइज़ेशन जो यूज़ थींदो आहे। ठीकु आहे। इहो हुयो असांजो जेको अॼु जो टॉपिक जेको हुयो हीट ऑफ वेपराइज़ेशन। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको टॉपिक आहे उहो सम्झ में अची वेंदो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।